सो आई एम वेरी प्राउड ऑफ यू त तव्हां जेको आहे सो इहो ॾाढो ॾुखियो टास्क आहे छो त इन लेवल ताईं पहुचणु हिकिड़ा मर्द ऐं औरत जो बि ॾुखियो आहे पर बीइंग अ ट्रांसजेंडर ओसि ताईं पहुचणु हिकिड़ो अञा डबल चैलेंज आहे त तव्हांजी लाइफ आम माण्हुनि खां थोरी अञा ॾुखी आहे भाई मर्द लाइ सिंगल चैलेंज आहे, औरत लाइ डबल चैलेंज आहे, ट्रांस लाइ ट्रिपल चैलेंज आहे। बिल्कुलु इहो ई आहे जॾहिं ट्रिपल चैलेंजिस फेस करे तव्हां इन मुक़ाम ते पहुता आहियो त इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे ऐं यकीन कयो मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे तव्हांखे मां टीवी ते ॾिसंदी आहियां हिकिड़े अहिड़े प्लेटफॉर्म ते ॾिसंदी आहियां तव्हांजूं एक्टिविटीज़ नज़र ईंदियूं आहिनि सोशल मीडिया ते त ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं तव्हां ज़ाहिर आहे हेसि ताईं पता त हिकु पुलिस सां हिकिड़ी इनसिक्योरिटीअ वारो हिकिड़ो मामिलो तव्हांजो थियो हुयो जॾहिं अहिड़ा मामला थींदा आहिनि त पोइ छा फील थींदो आहे भला पंहिंजे ई मुल्क में पंहिंजे ई धरतीअ ते माण्हू सेफ न आहे पंहिंजा ई माण्हू तव्हांजा पंहिंजे ई शहर जा माण्हू तव्हांजा दुश्मन थी वेंदा आहिनि ऐं वरी जेके उहे हुक्मरान आहिनि त सिक्योरिटीज़ जा जेके असांजे उहिदेदार आहिनि उतां बि तव्हांखे का ख़ासि हेल्प नथी मिले त पोइ छा था फील कयो जेको हिकिड़ी पावर पोजीशन जो गेम आहे पाकिस्तान में रिसेंटली हिकिड़ो केस थियो हो डिस्ट्रिक्ट साउथ में DHA में हिकिड़ा अजीब ग़रीबी केस थींदा आहिनि ऐं हिकिड़ो ॾाढो नंढो केस हो ऐं मूंखे हिकिड़ी ट्रांसजेंडर फ़ोन करे चयो भई अच ऐं हुन खां ओॾीमहिल मोबाइल फुरे छॾियनि एंड आई एम लिव्स इन जौहर ओके मां बाइक ते फ़ौरन हली वियमि ठीकु आहे ऐं मां हुते पहुतमि त मां पुलिस वारनि खे चवां वेठी मूंखे अंदरि वञणु ॾियो आई एम अ सिटी काउंसलर आई एम अ एक्टिविस्ट मां हिकिड़ी 18 ग्रेड जी सिटी काउंसलर आहियां हिकिड़ी ऑफिसर आहियां तव्हां मूंखे इहो धिका नथा ॾेई सघो ऐं मुंहिंजो मोबाइल फुरे छॾियो ओके ऐं हुन खां पोइ ख़बर पई त भई जो जेको जहिड़ो आहे उहो ॿी तरफ़ हिकिड़े मिनिस्टर जो पीउ आहे ऐं पुलिस जॾहिं मूंखे ग्रैब पई करे त कुझु ॿिया माण्हू आया हुते उन्हनि जो ये तो सिटी काउंसलर हैं इनको हाथ नहीं लगाए मां चो इनको विनको नहीं किसी को भी नहीं हाथ लगाना है आप कानून की तरफ जाएं एंड देन जो काम जेको कम SHO खे करणु घुरिजे आहे उहो कमु उते मां कयो मां उते सुलाहनामो करायो बट वापसी में मां हिकिड़ी इहा शइ पई सोचां त हमेशह तव्हांखे हिकिड़ी पावर हिकिड़ी पोज़ीशन हिकिड़ो दाबो ॾियणो हूंदो आहे छो हा बिल्कुलु ईअं ई जे वटि न हुजे उहो छा करे पोइ वीचारा माण्हू सफ़र था कनि पिया ऐं मां जेसि ताईं उन्हनि खे यकीन ॾियारियां त मां शहज़ादी रहिया ऐं जेके वीचारा ॿिया माण्हू आहिनि जेके मुंहिंजी कम्यूनिटी जा ॿिया माण्हू आहिनि उन्हनि सां छा कंदा हूंदा या ग़रीब सां छा कंदा हूंदा मतिलबु सिर्फ़ु ताक़त पैसे जी मस्ती आहे बिल्कुलु इहा ई आहे अनफॉर्चुनेटली पैसे जी ताक़त आहे ऐं इन ई ताक़त खे जेको आहे सो फेस कयूं था पिया ऐं अहिड़े दौर में असां रहूं था पिया पर जॾहिं इंसान ते खे एतमाद आहे त पोइ कीअं न कीअं मामला हल थी वेंदा आहिनि